अॼु बाप दादा चवनि था 18 जनवरी जो विशेष महत्व। अॼु 18-77 जा महावाक्य आहिनि। सभी स्मृति स्वरूप अर्थात समृति स्वरूप स्थिति में स्थित आयो। अॼु जो ॾींहुं विशेष रूप में स्मृति स्वरूप ठहण जो आहे। बाप दादा जे स्नेह में समायल हुए अर्थात बाप समान ठहण वारो स्नेह जी निशानी आहे समानता। ये 18 जनवरी जी मुरली आहे। स्मृति स्वरूप सो समृति स्वरूप जी स्थिति में स्थित आयो। अॼु जो ॾींहुं विशेष रूप में स्मृति स्वरूप ठहण जो आहे। बाप दादा जे स्नेह में समायल हुए अर्थात बाप समान ठहण वारा स्नेह जी निशानी छा आहे? समानता। त अॼु सॼो ॾींहुं स्मृति स्वरूप अर्थात बाप समान स्वयं खे अनुभव कयो। बाप दादा जे स्नेह जो रिस्पॉन्स आहे बाप समान ठहण। बाप दादा जे स्नेह असांखे स्नेह आहे त उहो कीअं सम्झ में ईंदो जॾहिं असां बाप समान ठही वेंदासीं। जो वरदान अनुभव कयो। अॼु विशेष दिवस स्वतः सहज और थोड़े समय में बाप समान स्थिति अनुभव करण जो ॾींहुं आहे। बाबा चवनि था अॼु जो विशेष दिवस स्वतः सहज थोड़े समय में ही बाप समान स्थिति अनुभव करण जो ॾींहुं आहे। जीअं सभी युगनि में संगम युग सहज प्राप्ति जो युग आहे न, वो ब्राह्मणनि जे लाइ संगम में भी ये 18 जनवरी विशेष सर्वशक्तियुनि जे वरदान प्राप्त थियण जो बाप समान जी स्थिति जो अनुभव करण जो ड्रामा में नूंद आहे। संगम युग में भी विशेष जो 18 जनवरी जो ॾींहुं हूंदो आहे न, उहा बाप समान जी स्थिति जो अनुभव करण जो ड्रामा में नूंद आहे। सर्वशक्तियुनि जे वरदान प्राप्त थियण जो विशेष ॾींहुं जो विशेष महत्व ॼाणे महान रूप सां मनायो। अमृत वेले खां बाप दादा विशेष अनुभवनि जी गोल्डन चांस जी लॉटरी खोली। अहिड़ी लॉटरी वठण जे अधिकार जो अनुभव कयो। स्नेह युक्त रहो व योग युक्त सर्वशक्तियुनि जे प्रति युक्त सर्व प्रकार जे प्रकृति व माया जे आकर्षण सां परे रहो। स्नेह युक्त योग युक्त सर्वशक्तियुनि जे प्रति युक्त सर्व प्रकार जे प्रकृति व माया जे आकर्षण सां मुक्त रहो। अॼु बाप दादा ॿारनि जे पुरुषार्थ जी रिज़ल्ट ॾिसनि पिया। रिज़ल्ट में बाबा छा ॾिठई ॼाणंदा आहियो? बाबा चई ॾाढा बार बाप दादा जे सिर जे ताज जे रूप में बाबा ॾिठई। कई बार गले जे हार जे रूप में ॾिठई ऐं कई बार बुझाइनि जे श्रृंगार जे रूप में ॾिठई बाप दादा। हाणे हर हिकु पंहिंजे पाण खां पुछे कि मुंहिंजो स्थान किथे आहे। जाते त कंहिं चई जाते बाबा विहारे। बाबा विहारे लेकिन विहणो त तव्हांखे आहे न। बाप जी आज्ञा त ॾाढी वॾी आहे। उन्हनि खे ॼाणंदा आहियो विदेशी सो स्वदेशी कंहिंमें हूंदा। सभु विदेशी ताज में ईंदा त स्वदेशी काॾे वेंदा। ताज में त ॾाढा थोड़ा हुया। मेजॉरिटी बाबा जे गले में ऐं भुजाइनि जे श्रृंगार में श्रृंगारल उहा आत्मायूं हुयूं। हाणे ताज में केरु हुई, कहिड़ी कहिड़ी आत्मायूं, हुनजी बाबा विशेषता ॿुधाइनि था। चेक करो। ताजदारी अर्थात बाप जे ताज में चमकदे हुए रतन, जंहिंजी विशेष पूजा थींदी आहे, उनजी निशानी आहे सदा बाप में समायल हुआ समान। उन्हनि जो हर बोल कर्म में सदा स्वतः बाप प्रत्यक्ष थींदो। हर बोल ऐं कर्म में स्वतः महिनत न करणी पवंदी। जेका बाप जे ताजदारी आहे न,
उन्हनि जी सीरत सूरत खे ॾिसी हर हिक जे मुख सां इहे ई बोल निकिरंदो कि कमाल आहे। उन्हनि जी सीरत ऐं सूरत खे ॾिसी करे हर हिक जे मुंहं सां निकिरंदो कि कमाल आहे, जो बाप अहिड़े योग्य ठातो अथई। उन्हनि जे गुण ॾिसंदे हुए निरंतर बाप दादा जे गुण सभु ॻाइण लॻी वेंदा। उन्हनि जी दृष्टि सभिनि जी वृत्ति खे परिवर्तन करे ॾींदी। अहिड़ी स्थिति वारा सिर जा ताज हूंदा। कहिड़ी आत्मायूं बाबा जी सिर जा ताज हूंदियूं, जंहिंजे हर कर्म जंहिंखे ॾिसी करे माण्हू सभु चवनि कि कमाल आहे बाबा जी। उन्हनि जा गुण ॾिसंदे हुए निरंतर जो बाप दादा जा गुण ॻाइनि। उन्हनि जी दृष्टि सभिनि जी वृत्ति खे परिवर्तन करे छॾे। उन्हनि जा हर बोल हर कर्म स्वतः ही बाप खे प्रत्यक्ष करनि। सूरत ऐं सीरत सां ॾिसी करे माण्हू चवनि कमाल आहे बाप दादा जी। बाप दादा जो हिननि खे एतिरो योग्य ठातो अथई। त चेक करो असां में इहे गुण आहिनि, त मतिलबु असां बाबा जे ताज में आहियूं। हाणे गले जो श्रृंगार अर्थात सेकेंड नंबर वारी आत्मायूं सिर्फ़ु पंहिंजी गले जी आवाज़ अर्थात मुख जी आवाज़ वारा बाप खे प्रत्यक्ष करण में प्रयत्न कंदियूं। पहिरें नंबर वारा बोल ऐं कर्म में, ऐं सेकेंड नंबर वारा पंहिंजे मुख जी आवाज़ अर्थात ज्ञान सां बाप खे प्रत्यक्ष करण वारियूं हूंदियूं। सदा बाप दादा के पंहिंजे साम्हूं रखंदा आहिनि, लेकिन समाईंदा न आहिनि। पहिरें नंबर जी जेकी आत्मायूं न, हुननि जे न सूरत ऐं सीरत में ई बाप नज़र ईंदो, मतिलबु बाबा जा गुण नज़र ईंदा। ॿिया नंबर वारा समाईंदा न आहिनि, सदा बाप दादा जा गुण ॻाईंदा आहिनि, लेकिन स्वयं सदा गुणमूर्त न ठाहींदा आहिनि। समान जी भावना श्रेष्ठ कामना रखंदा आहिनि, लेकिन हर प्रकार जी माया जे वारनि जो सामनो न करे पाईंदा आहिनि। उहे बाप दादा समान ठहिणु चाहींदा आहिनि, लेकिन बाप दादा समान अगरि ठहिणो बि हूंदो त माया ॾाढी ज़ोर सां ईंदी, है न। त उन्हनि जी कामना त आहे बाप दादा जीअं ठहां, लेकिन वो माया जो सामनो न करे सघंदा आहिनि। अहिड़ी स्थिति वारा गले जो ताज ठहींदा। टी क्वालिटी त सहज जी सम्झियो। बुझाइण जी निशानी आहे सहयोग जी, जो कहिड़े बि प्रकार सां मन सां वाणी सां कर्म सां तन मन व धन सां बाप जे कार्य में सहयोगी हूंदा आहिनि न, लेकिन सदा योगी न हूंदा आहिनि। सहयोगी आहिनि, स्नेह आहे बाबा सां सहयोगी आहिनि, लेकिन योगी न आहिनि। त उहे केरु आहिनि? थर्ड क्वालिटी वारी आत्मा, अर्थात बाहन में बाबा जी बाहन में जो श्रृंगार थींदो उन्हनि में अचण वारी आत्मायूं। बाप दादा रिवाइज कोर्स सां गॾु गॾु रियलाइज़ कोर्स बि ॾिनो अथई। हाणे बाक़ी छा रहियो, छा कमी रहिजी वई आहे? बाक़ी नष्टो मोह स्मृति स्वरूप थी आयो कि अञा थियणो आहे? फाइनल विनाश ताईं रुकल आहे इहा स्थिति। इंतज़ार त नथा करो, विनाश जो इंतज़ार करणु अर्थात पंहिंजी डेथ जी डेट जी स्मृति रखणु। त विनाश जो अगरि तव्हां इंतज़ार था करो त पंहिंजे डेथ जी डेट खे स्मृति में लायो था, पंहिंजे डेथ जो आह्वान था करो छा? केतिरो संकल्प करो था विनाश छो न थियो, कॾहिं थींदो, कीअं थींदो। हिन समय बि आहिनि, ॾिसो कॾहिं बि माण्हू चईंदा आहिनि विनाश थियण वारो, विनाश थियण वारो आहे। त बाबा चवनि था हीअं त संकल्प नथा करो। संगम युग सुहानो लॻंदो आहे या सतयुग? विनाश जॾहिं थींदो हाणे त असां बाबा सां गॾु आहियूं न, बाबा सां गॾु सुठो आहे या सतयुग सुठो आहे?
त घबराईंदा छो आहियो कि विनाश छो थो थिए। अगर स्वयं हिन प्रश्न सां संपन्न आहियो त ॿियनि खे बि, अगर स्वयं हिन प्रश्न सां प्रसन्न आहियो कि हा भई बाबा सां गॾु आहे, त ॿियनि खे बि प्रसन्न करे सघंदा आहियो न। स्वयं ही क्वेश्चन में आहियो त ॿिया बि ज़रूरु पुछंदा। बाबा चवंदा आहिनि अगरि असां स्वयं बि क्वेश्चन में ई रहंदासीं त ॿिया माण्हू बि पुछंदा, कुछ न कुछ क्वेश्चन पुछंदा। इन करे घबरायो न। कोई पुछंदो आहे कि विनाश छो न थियो, त ॿियो ई उनखे चओ तव्हांजे कारण न थियो। बाप सां गॾु असां सभु विश्व कल्याणकारी आहियूं न, त उन्हनि खे चओ तव्हां अञा ताईं बाप खां वरसो न वरितो न, इन करे विनाश न थियो आहे। विनाश जे कल्याण में तव्हां जहिड़ी आत्माउनि जो कल्याण आहे ही। बाबा विश्व जे कल्याण में तव्हां जहिड़ी आत्माउनि जो कल्याण आहे ही। हिन करे हाणे बि चांस आहे त विनाश छो, कोई तव्हांखां पुछे भई विनाश छो न थियो आहे अञा ताईं, त चओ कि विश्व जे कल्याण में तव्हां सभिनि जो कल्याण आहे सी, अञा तव्हांजो कल्याण न थियो इन करे रहियल आहे। तव्हांखे बि चांस आहे। थींदो छा कि जॾहिं कोई क्वेश्चन कंदो आहे न, त तव्हां माण्हू स्वयं ई क्यों जे कंफ्यूजन में थी वेंदो आहे। हा काथे चयो त तन, लिखियो त आहे, थियणो त खपे, लेकिन असांखे पक्को हुजणो खपे कि विनाश कॾहिं थींदो। ये दुनिया परिवर्तन कॾहिं थींदी, जॾहिं असां तैयार हूंदासीं। त जॾहिं असां में कोई क्वेश्चन न हूंदो, असां पक्का हूंदासीं, त असांखे कोई माण्हू चए त असां हिनखे बि चुप कराए सघंदा आहियूं उत्तर ॾेई करे। त बाबा चवनि था इन करे ॿियनि खे संतुष्ट न करे पाईंदा आहियो। फलक सां चओ कि कल्याणकारी बाबा जे हिन बोल में बि कल्याण समायल आहे। उन्हनि खे असां ॼाणंदा आहियूं, तव्हां बि अॻियां हली करे ॼाणे सघंदा आहियो कि बाबा जो छा प्लान हले थो। बाबा चवंदा आहिनि कि फलक सां चओ कि कल्याणकारी बाबा जे बोल में बि कल्याण आहे, उन्हनि खे असां ॼाणंदा आहियूं, तव्हां बि अॻियां हली करे ॼाणंदव। ड्रिजो न, छा चईंदा, कीअं चईंदासीं, इहे सोचे करे किनारो न करो। कॉन्फिडेंटली चओ। कोई तव्हांखे चए थो ईअं, असांखे त हाणे सभु प्रकार जो ज्ञान आहे न। जे माण्हुनि खे चयो आहे उन्हनि सां डर जे मारे किनारो। छोजी पहिरियों त हाणे बि अगरि असां कंहिंखे प्रदर्शनी सम्झायूं, ज्ञान ॾियूं, असां चऊं कि हा थोरनि ॾींहंनि में हीअ दुनिया परिवर्तन थियण वारी आहे, थोरनि ॾींहंनि खां पोइ तव्हां सां मिले ऐं चए तव्हां त चयो विनाश थियण वारो आहे, थियो त न, पोइ तव्हां छा उत्तर ॾींदव? घबराईंदव, हिचकिचाईंदव कि चईंदव कि अञा तव्हांखे पतो लॻियो आहे त तव्हां बाबा खां वरसो वरितो आहे, त ॿियनि खे बि त पतो लॻे न। जॾहिं सभिनि खे पतो लॻी वेंदो न बाबा आयो आहे दुनिया ठाहिण, तॾहिं विनाश थी वेंदो। त ईअं किनारो न करो छा चईंदा। अगरि उल्टो प्रोपगंडा कंदव त उहो उल्टो बोल अनेकनि खे सुल्टो ठाहे ॾींदो, प्रत्यक्षा जो साधन ठही वेंदो। ॿार बि पुछंदा रहंदा आहिनि त माण्हुनि खां पुछो त छा वॾी ॻाल्हि थी वई। ॿार ई पुछंदा आहिनि त माण्हू पुछियो त छा वॾी ॻाल्हि थी वई। सोचंदा आहिनि इहे करूं न करूं, प्रवृत्ति खे कीअं हलायूं, व्यवहार खे कीअं सेट करूं, ॿारनि जी शादी करूं या न करूं, मकान ठाहियूं न ठाहियूं। वास्तव में न क्वेश्चन जो विनाश जी डेट सां कोई कनेक्शन न आहे, है न। त बाबा चवनि था कि ॿारनि जी ॿारनि में माण्हुनि में कोई न कोई ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि न। त बाबा चवनि था हीअं जेका बि प्रश्न हूंदा आहिनि त हिन में कुझु न कुझु माण्हुनि खे प्रश्न हलंदा आहिनि मन में। त बाबा चवनि था प्रवृत्ति खे कीअं हलायूं, व्यवहार खे कीअं सेट करूं, ॿारनि जी शादी करूं न करूं,
मकान ठाहियूं या न ठाहियूं, वास्तव में हिन क्वेश्चन जो विनाश जी डेट सां कोई कनेक्शन न आहे। अगरि प्रॉपर्टी आहे या उनखे ठाहिण जो संकल्प आहे त हिन सां सिद्ध आहे कि स्वयं जे प्रति यूज़ करण जी भावना आहे। अगरि ईश्वरीय सेवा में लॻाइणो ई आहे त मकान ठाहिणो या वैसे ही प्रॉपर्टी खे रखणु हुनजो त क्वेश्चन ई न उठंदो आहे न। अगरि ईश्वरीय कार्य में लॻाइणो ई आहे त मकान ठाहियूं न ठाहियूं, हीअं करूं, पोइ त क्वेश्चन ई न उठंदो आहे। लेकिन आवश्यकता आहे ऐं डायरेक्शन प्रमाण ठाहींदा बि आहियो त उनखे ठाहिणु व्यर्थ न चईंदासीं, लेकिन जमा थी वेंदो। त विनाश जे कारण घबराइण जी ॻाल्हि न आहे। छो जी श्रीमत ते हलणु अर्थात इंश्योर करणु, उन्हनि खे उनजो फल मिली वेंदो। त बाबा अॼु चवनि था कि विनाश त थींदो ई, लेकिन कई ॿार सोचदा आहिनि न विनाश त थींदो ई, हाणे घर छा ठाहे करे करूं, पढ़ाई लिखाई करे करे छा करूं, ये धंधो करे करे छा करूं। अॼु बाबा चई न कि कमाइणो त पवंदो, पेट जे लाइ त करिणो आहे न। विनाश थींदो न थींदो, असांखे त पंहिंजी आत्मा खे सतो प्रधान ठाहिणो आहे न। त आत्मा खे सतो प्रधान ठाहिण लाइ कर्म योगी ठहिणो आहे न, कि कर्म सन्यासी ठही करे असां सतो प्रधान ठाहिण लाइ तप थोरी करिणो आहे। त जेको कमु आहे उहो कंदा हलो। घर ठाहिणो अथव ठाहियो, बाबा जी श्रीमत डायरेक्शन अनुसार ठाहियो, त पोइ उहो जमा थी वेंदो, वेस्ट न वेंदो। भले अॼु असां बाबा जी श्रीमत ते हली करे पंहिंजो घर ठातो, कल्ह विनाश बि थी वियो, त ईअं न सोचो असां फालतू ई ठातो, तंहिंखां बाबा जे कार्य में ॾियूं, उहो जमा थी वेंदो। बाबा चवनि था बाक़ी रही शादी कराइण जी व करण जो क्वेश्चन, हिन जे लाइ त पहिरियों खां ई डायरेक्शन आहे। जेसि ताईं स्वयं जो व अन्य आत्माउनि जो बचाव करे सघंदा आहियो, उस ताईं बचायो। विनाश अगरि एतिरे में न थियो त छा विनाश जे कारण पवित्र रहंदव छा? पवित्रता त ब्राह्मण जीवन जो स्वधर्म आहे। त बाबा चवनि था कि ॾिसो विनाश त थियणो ई आहे, लेकिन अगरि ॿार शादी करणु बाबति डायरेक्शन ॾिनो अथई न कि बचाइणो आहे त बचायो, अगरि नथा बचनि त पंहिंजो ज़िम्मेवारी जेकी बि आहे उहो सम्झी करे पूरी करो। पवित्रता जो संकल्प ब्राह्मण जन्म जो लक्षण आहे। जंहिंजो निजी लक्षण ई पवित्रता जो आहे, हुनजो विनाश जी डेट सां गॾु कोई कनेक्शन न आहे न। बाक़ी असांखे त पवित्र रहणो ई आहे। धारणा जेकी आहे उहो करणी आहे। हाणे विनाश थिए न थिए, असांखे पंहिंजी धारणा थोरी छॾणी। बाक़ी जो कर्म आहे उहो बाबा असांखे छा था ॾियनि ज्ञान में, सिर्फ़ु पहिरियों रावण जी मत ते हलंदा हुआसीं, हाणे ईश्वर जी मत ते हलो, बसि ॿियो छा करिणो। ईश्वर जी मत ते घर ठाहियो, धंधा करो, गृहस्थी हलायो। अगरि तव्हां अकेला ई आहियो, घर में ॿियो कोई नथो हले, त तव्हां त पंहिंजी धारणा कंदा हलो, बाबा जी श्रीमत ते कमु कंदा हलो, बाक़ी ॿार जो करनि था करणु ॾियो। बाबा चवनि था इहे त स्वयं जी कमज़ोरी छिपाइण जो बहानो आहे। छो जी ब्राह्मण बहानेबाज़ी खे ॾाढा ॼाणंदा आहिनि। अच्छा, बाक़ी रही ॿियनि जी शादी कराइण जी, त अगरि तव्हां सोचो त असां शादी करूं न करूं, अगरि कोई कुमार कुमारी सोचे थो त बाबा त चए थो न कि पवित्र रहणो हाणे हिन में। त हाणे बाक़ी तव्हां ईअं बहानेबाज़ी लॻाए त ही तव्हांजी। बाबा हाणे चवनि था बाक़ी ॿियनि जी शादी कराइण जी ॻाल्हि, हुन जे लाइ जेसि ताईं बचाए सघो बचायो। स्वयं कमज़ोर ठही हुनखे उत्साह न दिलायो। हीअं न सोचो हा भई हिन जी शादी थी वेंदी, मां फ्री थी वेंदमि, पोइ मां पंहिंजो पुरुषार्थ कंदी रहंदमि। न, जेतिरो बचाए सघंदा आहियो ओतिरो बचायो। मन में बि इहे संकल्प न करो कि इहे त करिणो ई पवंदो न। अगरि ॿार ज्ञान में न आहे, उहो ख़ुदि जी इच्छा अथसि अगरि हुनजी, त बि असां पंहिंजे मन में इहे संकल्प न करूं
कि अरे हुनजी इच्छा आहे त उहो करे, भले करिणो त पवंदो। त बि मन में सोचदा रहो ये भी बाबा जो ठही वञे, ये भी शुद्ध आत्मा रहे, ये भी बाबा जो ठही वञे, ये भी शुद्ध आत्मायूं रहनि। 10 वर्ष पहिरियों बि जंहिंखे बचाए न सघियो त हुननि जो छा कयो? साक्षी थी करे संकल्प सां, वाणी सां भी बचाइण जो प्रयत्न कयो। वैसे ही हाणे भी हिन प्रकार दृढ़ रहो। मतलब असांखे सदा सभिनि जे लाइ शुद्ध सोचणो आहे कि हिननि जो भी कल्याण थिए। असां उन्हनि जे लाइ न सोचूं हिननि जी शादी करायो, हा भई शादी न कंदा त छा कंदा, ज्ञान में नथा हलनि त शादी करायो, ईअं न। असां संकल्प करूं कि ये भी शुद्ध रहनि, ये भी शुद्ध रहनि, ये भी शुद्ध रहनि, ये भी बाबा जा ठही वञनि। त बाबा चवनि था बाक़ी जंहिंखे किरणो ई आहे हुनखे छा कंदासीं? त बि असां छा संकल्प कंदासीं? इन्हनि जो भी भलो थी वञे। असांजे मन में छा संकल्प ईंदो कि इन्हनि जो भी भलो थी वञे। विनाश जे कारण स्वयं हलचल में न अचो। तव्हांजी हलचल अज्ञाननि खे भी हलचल में लाहींदी आहे। असांखे सिर्फ़ु छा करिणो आहे? रोज़ जीअं असांजो पुरुषार्थ आहे न, उहो नियम प्रमाण कंदा ई हलो श्रीमत ते। जंहिं ॾींहुं सम्झो कल्ह विनाश थियणो आहे, असांखे टाइम भी न पतो हूंदो, डेट भी न पतो हूंदी। असां त पंहिंजे पुरुषार्थ में सुबुह खां राति ताईं लॻंदा रहूं, कॾहिं भी विनाश थिए। असांखे त देह खां न्यारो थियण जो अभ्यास करिणो आहे। विनाश थींदो, देह खां न्यारो थी करे बाबा वटि हली हलंदासीं, बसि ॿियो छा करिणो आहे? बाबा जी कल्ह जी ऐं अॼु जी मुरली आहे न, देह खां न्यारो थी, देह खां मरी वञो, ख़ुदि खे आत्मा सम्झो, विनाश थी वियो, आत्मा हली वई मथे, बसि ॿियो छा करिणो आहे? त बाबा चवनि था शिव जी अगरि ब्रह्मण हाणे अगरि असां बाबा जो ठही करे अगरि असां हलचल में ईंदासीं, दुखी परेशान थींदासीं, उदास थींदासीं, त असांजा वाइब्रेशन फैलंदा आहिनि जंहिंसां ॿिया बि उदास थी वेंदा आहिनि। त ख़ासि करे बाबा जो ठहिण खां पोइ त असांखे सदा ख़ुशि रहणो आहे, न त असांजी हलचल सां ॿिया बि हलचल में अची वेंदा। तव्हां अचल रहो फलक सां, बाबा चवनि था तव्हां अचल रहो फलक सां, निर्भयता सां चओ, पोइ उहो माण्हू आपे ई चुप थी वेंदा, कुझु बि न ॻाल्हाए सघंदा। तव्हां निश्चय बुद्धि सां संकल्प रूप में भी संशय बुद्धि न थियो। रॉयल रूप जो संशय आहे कि अहिड़ो थियणो त खपे, पतो न बाबा छो हीअं चयो अथई। कंहिं बि ॻाल्हि में असांखे कहिड़ी बि ॻाल्हि में संशय न अचिणो खपे। पहिरियों खां ई बाप दादा ॿुधाइनि था, हाणे साम्हूं बाबा चवनि था, पहिरियों खां ई बाबा सभु कुझु ॿुधाइनि था। ये रॉयल रूप जो संशय आहे। पोइ ईअं न असांखे के ज्ञान ॾियूं, हा भई विनाश थियण वारो आहे, पोइ असां उन्हनि जी सोचूं कि हाणे असां हिननि जे साम्हूं कीअं वञूं, विनाश त थियो ई न, अलाए बाबा सही था चवनि या ग़लति था चवनि। अहिड़ो संशय न करिणो आहे। ये रॉयल रूप जो संशय आहे। दुनिया वारनि खे बि संशय बुद्धि ठाहे छॾिजो। उन्हनि खे चओ हा बाबा चयो अथई त धीरे धीरे थींदो न, हिकदम सां थोरी थींदो। जॾहिं खां बाबा आया आहिनि, बाबा चवनि था विनाश थींदो, विनाश थींदो, तॾहिं खां इंडिया पाकिस्तान में लड़ाई थी, जापान जो हिरोशिमा जो, भारत में केॾो थियो, हाणे यूक्रेन, इज़राइल, केॾी जॻह थिए थो न धीरे धीरे विनाश। बाबा चवनि था कि हाणे बि चईंदा हिन निश्चय ऐं नशे सां रहो, त उहो नमस्कार करण ईंदा कि तव्हां धन्य आहे, तव्हांजो निश्चय त ॾाढो सुठो आहे। सम्झो, घबरायो न, काथे जेल में न वञणो पए, डिॼो न, घबराईंदा आहिनि। सामनो करण जी शक्ति, छो जी असां ईअं ज्ञान ॾियूं था, कल्ह कोई उल्टो खणी वठे ऐं पुलिस खे शिकायत करे अचे त न, जे शुरू में न पवित्रता जे लाइ पोइ मम्मा जेल में विया कोर्ट में, त डिॼा हुआ। ये पंहिंजो सत्य ज्ञान सत्य बाप जी यादि में ॾियण में घबरायो न, सामनो करण जी शक्ति धारण करो। ये चओ कि जो कुझु चऊं था उन में कल्याण आहे। हाणे बि आहे, असां बि चऊं था, अगरि उन्हनि खे अगरि ईश्वरीय नशो हूंदो
रमणीकता सां ॿुधाईंदा, ॿियो ई रमणीकता सां ॿुधाईंदा उहा कि अगरि ॿियो ई तव्हां में निश्चय हूंदो, ईश्वरीय नशो हूंदो त तव्हां उन्हनि खे रमणीकता सां ॿुधाईंदो न त उहे ख़ुशि बि थींदा। लेकिन पहिरियों स्वयं में सत्यता जी शक्ति हुजणी खपे, स्वयं खे मज़बूत रहणो आहे। सम्झो अॼु सभिनि जे संकल्प पहुचनि पिया, सभिनि खे इंतज़ारु हुयो 18 तारीख़ खे, 18 बाबा खे बि बाबा सोचनि पिया 18 तारीख़ जो ॿुधाईंदासीं। हाणे ॿुधियो, बाप दादा साथ आहे, कोई कुझु करे न सघंदो आहे, चई न सघंदो आहे। जलती हुई भट्टी में बि पंगूरा सलामत रहिया न, त कुझु बि थी वञे असां बाबा जो सत्य ज्ञान ॾाढो ईश्वर नशो रमणीकता सां सभिनि खे ॿुधाईंदा हलूं। तव्हांजो बाल बि वाको कोई न करे सघंदो। साधारण साथ न आहे, कहिड़ा सर्वशक्तिवान साथ आहे। हिन करे निश्चय बुद्धि विजयंती ठहो। उन ॾींहुं बि बाबा चई न, जीअं शुरू में पवित्रता जे लाइ माण्हुनि चयो न, कुझु बि करिणो पए असांखे, सहन करिणो पए, लेकिन असां पवित्रता न छॾंदासीं। त हाणे असांखे, हाणे अगरि कॾहिं बि कोई माण्हू कुझु बि चए हीअं हूअं हीअं ज्ञान था ॾियनि, हीअं था करनि, कोई बि प्रकार जो विघ्न विझे, लेकिन असां सदा ईश्वर नशे निश्चय बुद्धि कुझु बि सहन करिणो पए, लेकिन असांखे स्व खे ऐं विश्व खे परिवर्तन करिणो ई आहे। स्व खे ऐं विश्व खे परिवर्तन करिणो ई आहे। एतिरो असांखे नशो हुजणो खपे। सर्वशक्तिवान बाप असां गॾु आहे, सर्वशक्तिवान बाप असां गॾु आहे, त केरु असांजो बाल बि बाको न करे सघंदो। बाबा चई न, पंगूरा सलामत रहंदा। डेट ॿुधाइण जी ज़रूरत ई न आहे। कॾहिं बि फाइनल विनाश जी डेट फिक्स न थी सघंदी। अगरि डेट फिक्स थी वञे त सभु सीट्स बि फिक्स थी वेंदियूं। अगरि डेट फिक्स थी वञे त सभु सीट्स बि फिक्स थी वेंदियूं। पोइ त पास विद ऑनर्स जी लंबी लाइन लॻी वेंदी, बाबा चवनि था। हिन करे डेट सां निश्चिंत रहो। जेसि ताईं निश्चिंत थींदव, जॾहिं सभु निश्चिंत थी वेंदव न कि कॾहिं बि थिए असां त तयारु आहियूं, त डेट अची वेंदी। जॾहिं सभी हिन संकल्प सां निर्संकल्प थी वेंदा कि कॾहिं बि थिए असां त तयारु आहियूं, डेट जे बारे में सोचदा ई न, तॾहिं विनाश थी वेंदो। त हाणे डेट पतो लॻी वई। जंहिं ॾींहुं असां सभु निर्संकल्प थी वेंदासीं न विनाश जी डेट सां, उन ॾींहुं विनाश थी वेंदो। अच्छा, अहिड़ा अचल अटल अखंड सदा हर परिस्थिति में भी श्रेष्ठ स्थिति में अडोल सर्वगुण सर्वशक्तियुनि जा स्तंभ स्वरूप आत्माउनि खे, अहिड़ा अचल अटल अखंड सदा हर परिस्थिति में भी श्रेष्ठ स्थिति में अडोल सर्वगुण सर्वशक्ति स्तंभ स्वरूप आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। असांजी भी बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।